सदाई साण दुआ है मुंहिंजी, सदाई साण दुआ है मुंहिंजी, सालगिरह जी मुबारक थी, सालगिरह जी मुबारक थी। सदाई साण दुआ है मुंहिंजी, सदाई साण दुआ है मुंहिंजी, सालगिरह जी मुबारक थी। खेपरो मां ख़बर ईंदा आलो त खेपरो में राजड़ हाउस ते मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन खेपरो पारां पीर शाह मर्दान शाह चिटधणी जी 95वीं सालगिरह जी मुनासिबत सां तकरीब मुनक़िद कई वई। उन मौके ते मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन जे उहदेदारनि और जमायत सां तालुक रखंदड़ अॻवाननि ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जे कारकुन पीर शाह मर्दान शाह चिटधणी जी 95वीं सालगिरह जो केक काटियो वियो। तकरीब खे खिताब कंदे MSF तालका खेपरो जे सदर शफी मोहम्मद राजड़ चयो त असां जेको पीर साईं साल चिटधणी बादशाह रहमतुल्लाह जो 95 सालगिरह केक कट रहे MSF जे प्लेटफॉर्म था। असां असांजी ख़ुशी आहे जो असांजे पीर साईं चिटधणी बादशाह मिलिया जेको असां हिकिड़ा बहितरीनु सियासतदान रहिया आहिनि, बरसगीर जा बहितरीनु किरदार रहिया आहिनि ऐं उन्हनि खे असां यादि करण लाइ असां जेको प्रोग्राम रखियो आहे। अगुड़े तालके नाज़िम हाजी खुदा बख्श हमज़ो ख़ान दर्स चयो त असांजो त उहो जो मुर्शिद बि हो, रूहानी रहनुमा बि हो, हीरो बि हो, सभु कुझु असांजी नज़र में बल्कि दुनिया जो हीरो हो ऐं अल्लाह ताला उनखे सभई ख़ुशियतुनि सां नवाज़ियो हो। रूहानी, अस्करी, दीनी, इंसानियत हिकु बहितरीनु इंसान ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं जो असांखे अहिड़ो मुर्शिद ऐं रहनुमा मिलियो ऐं असां दुआ गो अल्लाह ताला खे जन्नत फ़िरदौस आला मुक़ाम नसीब फरमाए। असां पोइ इनखे ख़ासि तौर पूरे पाकिस्तान जे अवाम खे संस हुकमनि ऐं ॾिसण रस्तनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। फंक्शनल लीग तालका सदर शौकत अली हिंगोर जो चयो त जीअं त अॼु असां चिटधणी बादशाह शाह मर्दान शाह जी सालगिरह जो केक कटे रहिया आहियूं। साईं शाह मर्दान शाह हिकु आला शख़्सियत हुयो, हिन दुनिया में उनजो को बि मिसाल नथो मिले। उन जूं जेके बि पेशन गोयूं हुयूं उहे बि सभु सचियूं रहियूं आहिनि ऐं हर माण्हू इन ते चवंदो हुयो त मुस्कुराए मुस्कुराए अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वेंदो जिन में वॾो राज़ हूंदो, उनखे सम्झणु ॾाढो ॾुखियो हूंदो ऐं असां दुआगू आहियूं त पीर साईं शाह मर्दान जा चिटधणी खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता थिए ऐं असांजे लाइ हिन दुनिया में रूहानी जेको आहे रिश्तो बरक़रार रहे। उन मौके ते मुमताज़ मल्ला, मंठार राजड़, हाजी रहीम राजड़, मलूक दर्स, फ़कीर अला बचायो मंगरियो, असलम दर्स, मुखी मोइन, नूर मोहम्मद कुंबर, मोहम्मद हाशिम कुंबर, आरबी राजड़ ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीर पागारे जी पाकिस्तान जे लाइ वॾी जिदोजहद हुई ऐं वॾो तारीख़ी माण्हू हो। असां त और जमायत जा माण्हू आहियूं, असांजे लाइ त क़ाबिलो क़िबलो असांजो त मुर्शिद हो, असां अक़ीदतमंद आहियूं। अॼु बि असांखे उन जी दुआउनि सां ई सभु कुझु आहियूं ऐं घणो अरसो असांजे करे जा पाकिस्तान जे करे तकलीफ़ुनि में गुज़ारियूं ऐं वरी एॾो ॾाहो माण्हू, दुनिया जो ॾाहो माण्हू ऐं पीर पागार जहिड़ो माण्हू त पाण खे मिलंदो ई कोन। जेको पीर साहिब जी जेको सालगिरह जो ॾींहुं आहे, इहे पंहिंजी ईद खां बि वधीक इन ॾींहं खे पंहिंजो सेलिब्रेट कयूं पिया। क़िबला हज़रत पीर साहिब जूं जेके दुआऊं आहिनि, क़िबला हज़रत पीर साहिब जूं सियासी ख़िदमतूं, समाजी ख़िदमतूं ऐं रूहानी ख़िदमतूं ऐं करामतूं कंहिंखां बि लिकल कोन्हे। हिन वतन अज़ीज़ ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो आहे, क़िबला हज़रत पीर साहिब जे हुकुम ते 1965 छो न हुजे, 1971 छो न हुजे, जेके बि जंगियूं लॻियूं आहिनि, जॾहिं बि को वक़्तु आयो आहे त पीर साहिब पंहिंजी जमायत खे हुकुम कयो आहे। असां उन जमायत जा जेके आहियूं हिसो आहियूं। हिकिड़ा लोड़नि मां कढी पीर साहिब हिते असांखे जेको आहिनि बंगलनि ताईं पहुचायो, हिन गाॾियुनि ताईं पहुचायो। असां फ़क़ीर माण्हू हुयासीं, का शइ कोन हुई। पीर साहिब जी दुआउनि सां, पीर साहिब जी करामतुनि सां अॼु असां जमायत जा माण्हू मालामाल आहियूं। पीर साहिब जी करामत आहे। असां पीर साहिब हमेशह इहो दर्स ॾिनो आहे त पाड़े जो ख़्यालु कयो, अक़लियत जो ख़्यालु कयो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, 2 वक़्त ज़िक्र कयो। सिलसिले क़ादरीअ खे जेको आहे उनखे जारी सारी रखो। अॼु 95 सालगिरह आहे असांजे मुर्शिद जी, उहो अॼु असांजे विच में न आहे पर असांजे दिलनि में ज़रूरु मौजूदु आहे। जमायत जे अंदरि ऐं हिन मुल्क जी आवाम जे अंदरि जेको आहे हू दिलनि ते राज करे थो ऐं हू पूरे मुल्क में हिकिड़ो किंग मेकर तौरु सुञातो वेंदो हो। पीर साहिब पागारे जी सियासी ख़िदमतूं हिन मुल्क जे लाइ ॾिठियूं वञनि, समाजी ख़िदमतूं ॾिठियूं वञनि ऐं रूहानियत ख़िदमतूं ॾिठियूं वञनि त पाण इन टिनी जेको आहे शख़्सियतुनि जा महारत रखंदड़ हुया ऐं अल्हम्दुलिल्लाह ताला पागारा ख़ानदान जेको आहे शाह मर्दान शाह चिटधणी बादशाह जीअं असांजो 1947 में मुल्क आज़ादु थियो ऐं असांजा हुर जेके हुआ उहो 1952 ताईं बि लोड़नि में क़ैद हुया। इहा शाह मर्दान शाह चिटधणी बादशाह जूं दुआऊं हुयूं जेके हुर लोड़नि मां बि आज़ादु थिया ऐं 65 में असांजे पाड़ेसरी मुल्क हिंदुस्तान सां जेका जंग थी उन में असांजे पंहिंजो हुरनि जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन हुयो ऐं हुर पाक फ़ौज सां गॾु शाना बशाना गॾु हुया। हू दूर अंदेश माण्हू
माण्हू आहे हुन जमायत खे ज़मीन मां कढी आसमान ताईं पहुचायो, पंहिंजा जेके बि मुरीद हुआ उन्हनि खे वज़ीर अज़म ऐं वज़ीर आला जे कंधे बि विहारियो। उन्हनि जी उहा दूर अंदेशी हुई त सदाईं हू हमेशह पाकिस्तान जी सलामती लाइ ऐं इवन पाण ख़ुदि 1965 जी जंग में बॉर्डर ते पाण वञी कमान करे ऐं दुश्मन सां मुक़ाबिलो कयूं, पंहिंजो त वतन जो कब्ज़ो छॾायूं पर इंडिया जे घणे आयल एराज़ी ते कब्ज़ो बि कयो। अॼोको ॾींहुं असां मुरीदनि लाइ हक़ीक़तनि त हिकिड़ो ईद जो ॾींहुं हुयो जो रब करीम पंहिंजे फज़ल ऐं करम सां हेॾी अज़ीम शख़्सियत खे हिन दुनिया में मोकिलियो। पाण पीर साहब पागारा 20वीं सदी जा हिकिड़ा वॾा वली अल्लाह बुज़ुर्ग ऐं हिकिड़ा दरवेश हुया ऐं पाण जी हेॾी वॾी गादी हुअण जे बावजूद बि पाण कानून ते तमामु हद खां वधीक अमल कंदड़ हुया। जॾहिं तव्हां ॾिठो त अंग्रेज़ 1942 में सैद सबक़तुल्लाह शाह शहीद सूरे बादशाह खे जॾहिं शहीद कयो ऐं पाण साहबज़ादनि खे जेको अंग्रेज़ पाण सां गॾु वठी विया हलिया पंहिंजे मुल्क ते हिन जी तरबियत करण लाइ ऐं पाण जॾहिं हिते आया तॾहिं उहा रूहानी शख़्सियत उहा जेका ख़ानदानी जेका रवायतूं उनखे बरक़रार रखंदे उन गादीअ खे पाण बहाल करायूं ऐं जेका जमायत ॾुतड़ियल पोइते पियल जंहिं 100 साल अंग्रेज़ जा ज़ुल्म सठा उन्हनि खे वरी पंहिंजे पेरनि ते बीहारियूं। ऐं आउं त इहो चवंदुसि त पीर साईं शाह मर्दां शाह 20वीं सदी जो हिकिड़ो वली अल्लाह बुज़ुर्ग दरवेश ऐं हिकिड़ो वॾो ॾाहो जंहिंखे दुनिया सदियुनि ताईं यादि कंदी रहंदी। हुन जूं जेके क़ुर्बानियूं हिन वतन जे लाइ आहिनि, हितां जे माण्हुनि जे लाइ आहिनि, से अज़ीम क़ुर्बानियूं जेके कॾहिं बि विसार जहिड़ियूं न आहिनि। साईं जे लाइ जेतिरा बि लफ़्ज़ आऊं ॻाल्हायां ओतिरो आऊं सम्झां थो त घटि आहिनि, छो त साईं हिकु शख़्सियत ई अहिड़ी हुई, हिकु आला किरदारु, हिकु आला कैरेक्टर हुआ, हिकु बहितरीनु पर्सनैलिटी हुआ। खिपरो सां गॾु सिंध सां गॾु पाकिस्तान में जेका बि थींदड़ सियासत आहे इन में आऊं चाहींदो त साईं जहिड़े किरदारु, साईं जहिड़े आइडियोलॉजी रखणु जहिड़ी हिकु पर्सनैलिटी जी सख़्तु ज़रूरत आहे। त साईं जे लाइ जेतिरो बि चवां ओतिरो घटि आहे। हिननि जो वधीक चवणु हो त पीर साईं शाह मर्दान शाह नियाणियुनि खे तालीम ॾियणु वण पोखण जी हिदायत कंदा हुआ। पीर साईं शाह मर्दान शाह मोहसिन मिलत हो। पीर साईं मुल्क जी वॾी सियासी ख़िदमत कई, पाड़ेसरनि जो ख्यालु रखण जी तलक़ीन कंदा हुआ। शाह मर्दान शाह हिन मुल्क लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। अक़लियत बिरादरी लाइ सदाईं तहफ़ुज़ फराहम कयो आहे। सालगिरह जे मौक़े ते MSF जे वर्करनि, मुस्लिम लीग फंक्शनल जे अॻवाननि ऐं होर जमायत जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।